स्पेन जे इलाइक़े एंडालूसिया में सेंटियागो नाले छोकिरो हिकु अंजीर जी वण हेठां सुम्हे थो। जॾहिं त संदसि रिढियूं वेझो चरी रहियूं आहिनि, हू ख्वाब ॾिसे थो। खज़ाने जो ॿ दफ़ा ख्वाब मिस्र जे पिरामिड्स ॾांहुं इशारो करे थो। हू जागे थो, रिढियूं विकिणे थो ऐं अणॼातल सफ़र ते निकिरे थो। तांजीर मराकश में हू फुरिजी वञे थो, अकेलो, बिना पैसनि जे। हू तक़रीबन हार मञे थो, पर ख्वाब नाहिनि मरंदा। हू शीशे जे वापारी वटि कमु करे थो, 1 साल महिनत करे थो, सब्र सिखे थो। पोइ हू काफ़िले सां सहरा पार करे थो, क़दीम सहरा ऐं ख़तरनाक रेतीलो तूफ़ान। हिकु वाह वटि हू फातिमा सां मिले थो, मोहबत थिए थी। हू रहणु चाहे थो, पर सची मोहबत ख्वाबनि खे क़ैद नथी करे। सफ़र जारी रहे थो। हू अल्केमिस्ट सां मिले थो, जेको चवे थो पंहिंजे दिलि जी ॿुध ऐं काइनात तुंहिंजी मदद कंदी। सेंटियागो सिखे थो, असल रुकावट सिर्फ़ ख़ौफ़ आहे। जंगी इलाइक़नि में हू पकड़ियो वञे थो, जासूस हुजण जो इल्ज़ाम लॻे थो। बचण लाइ हुनखे 3 ॾींहंनि में साबित करणो पवे थो त हू हवा बणिजी सघे थो, न त मौत। रेगिस्तान में वॾो तूफ़ान अचे थो, हवा उभरे थी ऐं हू बची वञे थो। आख़िरकार हू पिरामिड्स वटि पहुची वञे थो। हू खोटे थो, पर चोर अची वञनि था, हिन खे मारे ज़ख़्मी कनि था। हिकु चोर खिलंदे चवे थो, हा मूंखे बि ख्वाबु आयो हो, स्पेन में अंजीर जे वण हेठां खज़ानो आहे, पर मां एतिरो बेवकूफ़ न हुउसि जो उन जे पुठियां वञा। सेंटियागो सम्झी वञे थो ऐं हू वापसि स्पेन अचे थो। वण हेठि खोटे थो ऐं खज़ानो मिले थो, पर असल खज़ानो उहो नाहे, असल तब्दीली ही आहे। हू छोकिरो जेको रवानो थियो ऐं उहो माण्हू जेको वापसि आयो, 2 अलॻि इंसान आहिनि। छो त दुनिया तक़दीर आसानी सां नथी ॾे, हू आज़माए थी। त छा तव्हां इन लाइ सभु कुझु ॾियण लाइ तयारु आहियो? ऐं हू तयारु हो।